पंहिंजे ख़र्च ते घुमूं फिरूं था माण्हुनि खे थो साड़ लॻे थो पंहिंजे ख़र्च ते घुमूं फिरूं था माण्हुनि खे थो साड़ लॻे थो ऐं रोज़ वञी ॾे वञा थो कंहिंखां ख़र्च त कोन घुरां थो ऐं रोज़ वञी ॾे वञा थो कंहिंखां ख़र्च त कोन घुरां थो मूंखे भलो आहे यार मिलियो माण्हू हथ धोई ॾे पोयां लॻा ऐं पंहिंजे जानी सां मिलां थो कंहिंखां ख़र्च त कोन घुरां थो ऐं पंहिंजे जानी सां मिलां थो कंहिंखां ख़र्च त कोन घुरां थो मुझे उन सां दिलि लॻी आहे दुनिया जो वियो वक़्तु खुली आहे खुशखबरी खुशखबरी जीअं त असां वटि शादी मंगणी तोहर सालगिरह ऐं ॿियनि ख़ुशियुनि जे मौक़े ते पंहिंजे मिटनि माइटनि ऐं अज़ीज़नि जे नाले सां सहरा लाॾा असां खां ठहिरायो सिंध जे बहितरीन फनकारनि जी आवाज़ में उन सां गॾोगॾु नात हमद नुहा ऐं कलाम सियासी गीत ऐं पंहिंजे नाले सां शाइरी ठहिराए सघो था वधीक राब्ते लाइ मोबाइल नंबर 03352517858 0335 25 17 858। मुझे उन सां दिलि लॻी आहे दुनिया जो वियो वक़्तु खुली आहे सरेआम उन्ही सां हलां थो कंहिंखां ख़र्च त कोन घुरां थो सरेआम जानी सां हलां थो कंहिंखां ख़र्च त कोन घुरां थो अबे गुलाम कादिर शेख सफ़ाज़ी दिलो माण्हू आया खुशखबरी खुशखबरी जीअं त असां वटि शादी मंगणी तोहर सालगिरह ऐं ॿियनि ख़ुशियुनि जे मौक़े ते पंहिंजे मिटनि माइटनि ऐं अज़ीज़नि जे नाले सां सहरा लाॾा असां खां ठहिरायो सिंध जे बहितरीन फनकारनि जी आवाज़ में उन सां गॾोगॾु नात हमद नुहा ऐं कलाम सियासी गीत ऐं पंहिंजे नाले सां शाइरी ठहिराए सघो था वधीक राब्ते लाइ मोबाइल नंबर 03352517858 0335 25 17 858। अबे गुलाम कादिर शेख सफ़ाज़ी दिलो माण्हू आया पंहिंजो